सजो बदीन उथलजी वियो आहे। सजो गुलाची माहिर गुलाची मां अचां पई सजो गुलाची उथलजी वियो आहे। सजो माखणी उथलजी पियो आहे। सजो कंडो बागो उथलजी पियो आहे। माता का पुछा थी असा पीपल्स पार्टी के बदीन में जिंदा रखे हो। असा दुखे वक्त में आया हुआ आई सुठे वक्त में छॾे ॾिनो। हिन करे जेका मूसा दुखे वक्त में पीपल्स पार्टी सां बीठा हुआ वो या गरीब मिस्कीन आवाम ताके साफ पानी मिलियो, ताके बिजलियों मिलियो, कुछ कोन मिलियो। 5 सालन में तांजी लुट फुर हुई, ताके गुरबत मिली, ताका पानी भी थोड़े वरतो। पानी थोड़े तांजी जमीनन से पानी बिना पे पर गरीबन ने पियन जो पानी भी नसीब कोन हो। गरीब गरीब तक थी वियो ऐं हिननि जा बैंक बैलेंस वधंदा विया वधंदा विया। मूंखे ॿुधायो छा तव्हांखे अनवर मजीद जी गुलामी मंज़ूर आहे? पोइ ही ज़ंजीरूं तोड़ंदो, गुलामी ख़त्म कंदो। जे ही अनवर मजीद सॼे सिंध की अवाम खे गुलाम समझो आहे। हिते ठोसी मिल में हिकिड़ो शख्स लथो आहे जेका पैसनि सां खरीद फरोख्त पियो करे। मां तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां छा अहिड़े माण्हुनि जी गुलामी मंज़ूर आहे? छा चंद पैसनि जे लाइ वरी 5 साल पंहिंजी तबाही कंदो? पंहिंजे बच्चनि जे लाइ, पंहिंजे बदीन जे लाइ तूं छा कंदो? छा कंदो? तुंहिंजी तारीफ़ ते तारे
जैसे अल्लाह साईं जो डप न हुजे, जैसे या एहसास न हुजे त हिकड़ी ताक़त मथे वेठल आहे। छा अहिड़े माण्हुनि खे वोट ॾींदो? मां अक़लियती बिरादरी खे चवां थी, हींअर हिकिड़ो प्रोपेगेंडा पिया हलाइनि ऐं अक़लियती बाबा डॉक्टर साहब ही चयो आहे, बाबा डॉक्टर साहब ही चयो आहे। अरे जेका माण्हू अक़लियती बिरादरी खे हथ बि न ॾे, छा अक़लियती बिरादरी हुननि खे वोट ॾींदी? मुंहिंजा भाइयो, छा तव्हां मिर्ज़ा ख़ानदान जे ऐवान में ॾिसणु चाहियो था? पोइ छा कंदो? अजरकू पराइण था, मूंखे रवा कराइण था, मुंहिंजे मथे ते हथ था रखनि। मां उन्हनि जी थोराइती आहियां, पर मूंखे जेका इज़त तव्हां ॾिनी आहे, अल्लाह साईं मूंखे मौक़ो ॾे त मां तव्हांजी ख़िदमत कयां ऐं तव्हांजो थोरो लाइ छॾियां। मूंखे तव्हां आपा कयो आहे, तव्हां अमा कयो आहे ऐं मां तव्हांजी ख़िदमत करण थी चाहियां। हेठी सीट ते मां बीठल आहियां, मुक़ाबिलो तव्हांजे साम्हूं आहे। हिकिड़े पासे पूरो क़ुरान खणण वारो आहे, हिकिड़े पासे तव्हांजी आपा बीठी आहे। जेका पानी चुराइण वारा है, जेका टंडे मोहम्मद खान खां आया आहिनि, जंहिंजो तव्हां सां को तालुक न आहे, वोट कंहिंखे ॾींदो? वोट तारे ते आहे। इनकम सपोर्ट प्रोग्राम या पूरा फॉर्म हिकिड़े पासे शहीदन सां धोखो, ॿिए पासे गरीब मिस्कीन मुंहिंजी भेण मां औरतन सां धोखो। अरे मां
लिहाज़ सां पंहिंजी अदी रज़िया मल्ला साहिबा सां चवां थी, महिरबानी करे ही धोखा ही गरीब मिस्कीन माण्हुनि सां धोखो बंदि कयो। तव्हांजी सियासत रुगो कूड़ ते आहे, तव्हांजी सियासत रुगो मुनाफ़क़त ते आहे। अरे तव्हांखे तुरो बि धोखो ॾियो, जंहिंजे दिलनि ते मिर्ज़ा राज था कनि, हुननि खे को धोखो नथो पलटी सघे। महिरबानी करे शनाख्ती कार्ड ख़रीद पिया कनि, हुननि धोखेबाज़नि खां होशियार रहो। 500, 400, 1000 हुननि खां होशियार रहो। अरे मुंहिंजी बदीन जी आवाम विकाऊ न आहे। मुंहिंजा भाइरो टाइम घटि रहिजी वियो आहे, बाक़ी थोरो टाइम आहे ऐं मां मथे सीट ते बि आहियां, हुन ते तारे ते ठपो लॻंदो, हेठि सीट ते बि आहियां, हुन ते तारे ते ठपो लॻंदो। ऐं एतिरा ठपा हणिजो जो ॾींहं जा तारा यादि अची वञनि। जो हाणे चयो पियो वञे त वक़्तु पूरो थियण वारो आहे। हिननि जो मां तव्हांखे अपील कंदसि, तव्हां हमेशह पंहिंजी आपा खे खटायो आहे। तव्हां जेका लीड ॾिनी हुई लास्ट इलेक्शन में, हू तक़रीबन 45,000 हुई। हाणे केतिरी हूंदी? ज़मानत ज़ब्त कजो, ज़मानत ज़ब्त कजो। तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां, तव्हां इलेक्शन खटे वेठा आहियो। रुगो 5 तारीख़ ते भला निकिरणो आहे ऐं तारे ते ठपो लॻाइणो आहे। आख़िर में हिन दुआ सां अल्लाह मुंहिंजे बदीन खे सलामत रखे, अल्लाह मुंहिंजी बदीन जी आवाम खे सलामत रखे, अल्लाह तव्हांखे ख़ुशियूं ॾे, अल्लाह असांखे मौक़ो ॾे जो वधीक तव्हांजी ख़िदमत कयूं। ऐं हिन दुआ सां नस्रो मिनल्लाहि व फतहुन करीब, ताजी फतेह करीब आहे। हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि आहे। अरे वत इज़्ज़ो मन पिशा, वत ज़िल्लो मन पिशा। अच ॾिसी वठो, ही इज़्ज़त हूंदी आहे, ही इज़्ज़त आहे जितां लॻूं था माण्हू चवनि था जीए मिर्ज़ा। जितां ही था लॻनि, जितां ही था गुज़रनि, हुते हिकिड़ो सोभ हूंदो आहे। सॼे सिंध में जितां जितां ई विया आहिनि, अवाम हिननि जी बेइज़ती कई आहे ऐं एहतसाब वरितो आहे।
जेका वक्त थींदो, जेका कम थींदो, असां बदीन जी आवाम के एतमाद में वठी तो कंदासीं। इंशाअल्लाह हुकूमत जी भी ठाहींदी ऐं दहशतगर्दी जेका मां सम्झां थी जंहिंजो जिम्मेदार ये सियासतदान है जिन्होंने अवाम में को गरीब से गरीब तक कर दिया। दहशतगर्दी के पीछे गुर्बत है और इस गुर्बत के जिम्मेदार ये हुक्मरान है। मैं खराज तहसीन पेश करती हूँ अपनी फौज को जो कुर्बानी देते हैं, दहशतगर्दी का मुकाबला कर रहे हैं। मैं उन शहीदों को खराज तहसीन पेश करती हूँ। हमारे सिविलियन बहुत से लोग शहीद हुए, मैं उनको भी खराज तहसीन पेश करती हूँ। मैं इन फोटो को जो आज एक उम्मीद की किरण दिखा रहे हैं, मैं इनको भी खराज तहसीन पेश करती हूँ और उम्मीद करती हूँ कि एहतसाब होगा और सबका होगा। फिर उसमें चाहे मैं क्यों ना आ जाऊं, एहतसाब होना चाहिए, शफाफ एहतसाब होना चाहिए और अक्रॉस द बोर्ड होना चाहिए। एक तरफ एहतसाब हो और दूसरी तरफ छोड़ दिया जाए, ये अवाम को कबूल नहीं होगा। आखिरी उम्मीद हमारी कोर्ट है और इंशाअल्लाह ताला वहां से इंसाफ मिलेगा। मैं 25 तारीख को अवाम की अदालत में होंगी और इंशाअल्लाह